अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो। अॼु जो जेको मुंहिंजो लेसन आहे उहो सबक़ पहिरियों आहे, क्लास पहिरीं जो। जी हा, पहिरियों पको किताबु आहे जंहिंजो पहिरियों ई लेसन आहे। तमामु सुठो लेसन आहे। ॿुधो, हिन में रब साईं जी जेका आहे उहा सारा थियल आहे, त हिन करेक्ट प्रोनाउंसिएशन सां पढ़ंदासीं असां। त पहिरियां त असां ॿार खे जेका बिस्मिल्लाहिर रहमान रहीम आहे उन जी करेक्ट प्रोनाउंसिएशन पढ़ायूं, त उनखे ॿार ज़ेर ज़बर शब्द सां सही पढ़े। सो लेट्स स्टार्ट अवर लेसन। सभ खां पहिरीं त ॿार खे सम्झाए त हे जेके निशानियूं लॻल आहिनि, त हीअ जज़म जी निशानी आहे, शब्द आहे, इहो बी ज़बर आहे ऐं हीअ जज़म आहे। जज़म जेको अखर जे मथां हूंदी आहे उहो अखर हमेशह ॿिए सां गॾे पढ़बो आहे। सो हिन खे पढ़बो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यानी शुरू करियां थो पंहिंजे पालनहार जे नाले सां, जेको निहायत बाजारो ऐं रहम वारो आहे। सबक़ पहिरियों, अच्छा सबक़ पहिरियों, हिन खे के पहिरियों या प्रोनाउंसिएशन उहा ग़लति पढ़ंदा आहिनि, त हिन खे पढ़बो सबक़ पहिरियों, पे है ज़बर पह, रे ज़र, ये वा नून पेशियूं, पहिरियों, सबक़ पहिरियों। गीत धणी जा गॾिजी ॻायूं, यानी रब साईं जा जेके गीत आहिनि उहे गॾिजी ॻायूं। ऐं हमद में हमेशह रब साईं जी सारा हूंदी आहे, सो हुनखे असां हमद चवंदा आहियूं। त अचो हलूं हमद जी तरफ़। तमामु प्यारो गीत आहे। गीत धणी जा गॾिजी ॻायूं, जो थो थधिड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहराए, अन्न पचाए गाह उपाए, अर्श में जो तारा चमकाए, तंहिं मालिक खे सभु सारायूं, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। दोस्तों, हीउ जेको हमद लिखियलु आहे इहो किशन चंद बेवस जो लिखियलु आहे ऐं हिन में असांजे पालनहार यानी ख़लकींदड़ आहे उनजी सारा थियल आहे। त हीउ ॿार खे ज़ुबानी यादि करायो ऐं गॾो गॾु करेक्ट प्रोनाउंसिएशन सां पढ़ायो, त जीअं ॿार खे हिन जी हिज ऐं हिन जी जेका रवा आहे उहा सही पढ़ण में अचे। उमेदु आहे त अॼु इहो वीडियो तव्हांखे तमामु सुठो लॻंदो ऐं मुंहिंजे जेको यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कजो, चैनल खे लाइक कजो, शेयर कजो ऐं दोस्तनि सां बि शेयर कजो, त जीअं हिन इल्म जो उन्हनि में बि इज़ाफ़ो थिए। दुआनि में यादि। ख़ुदा हाफ़िज़।